तव्हांखे अपडेट कंदा हलूं। सिंध दरिया में गुड्डू बैराज वटि पाणी जे वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो 59,260 ऐं हेठां वहकिरो 54,448 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। गुज़िरियल 48 कलाकनि दौरान गुड्डू बैराज वटि 10,000 क्यूसिक पाणी वहकरनि में वाधी आहे। आपाशी अमलदारनि जो चवणु आहे त गुड्डू बैराज वटि 24 कलाकनि अंदरि वधीक पाणी वहकरनि में वाध थियण जो इम्कानु आहे। सिंधु दरिया में गुड्डू बैराज वटि पाणी वहकिरनि में वाध जो सिलसिलो जारी आहे। गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो 59,260 ऐं हेठां वहकिरो 54,448 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे, सिंध दरिया में गुड्डू बैराज वटि पाणी वहकिरनि में वाध जो सिलसिलो जारी आहे। गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो 59,260 ऐं हेठां वहकिरो 54,448 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे।